अस्सलाम वालेकुम। तारीख़ी शाहिदनि मां ख़बर पवे थी त सिंध में शीदी नस्ल जो वजूद तमामु घणो पुराणो आहे, पर सिंध में शीदी नस्ल अचण जा दस्तावेज़ 711 ईस्वीअ खां पोइ मिलनि था। जॾहिं अरबनि सिंध फ़तेह करे नंढे खंड में इस्लाम खे मुतारिफ़ करायो त उन दौर में शुजा हबशी नाले हिकु अफ्रीकी शीदीअ जो तस्करो पिणु मिले थो, जंहिंखे मोहम्मद बिन क़ासिम तरफ़ां राजा ॾाहिर सां जंग करण ते मामूर कयो वियो हो। कुझु तहक़ीक़नि मूजिबि सिंध ते अरबनि जी हुकूमत 300 सालनि ताईं रही, जंहिंमां अंदाज़ो लॻाए सघिजे थो त उन ई अरसे दौरान अरब पाण सां गॾु अफ्रीकी सिपाही ऐं मुलाज़िम आणींदा रहिया हूंदा, जेको पोइ हिते ई रहिजी विया ऐं शादियुनि जे ज़रिए मुक़ामी आबादी में शामिलु थी विया। तारीख़ में 13वीं सदीअ खां 18वीं सदी ईस्वीअ ताईं हिंदुस्तान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में शीदी नस्ल जे माण्हुनि जी मौजूदगीअ जा दस्तावेज़ सबूत पिणु मिलनि था। ईरानी नार जे रियासतनि में जिन सां सिंध जा वसीअ वापारी वास्ता हुआ, 7वीं सदीअ खां उन नस्ल जा माण्हू मौजूदु हुआ। जॾहिं सिंध जा आख़िरी मुक़ामी हुकुमरान ख़ानदान कलोड़नि खे सिंधन टालपुर कमांडरनि माज़ूल कयो, उन वक़्तु सिंधन मुआफ़िज़ कुझु शीदी नस्ल जा माण्हू हुआ। अंग्रेज़ मुहक़क़ अलेक्जेंडर बैली जे लिखण मूजिबि 18वीं सदीअ जी पछाड़ी ऐं 19वीं सदी ईस्वीअ जे शुरूअ में अफ्रीकी शीदी वॾे तइदाद में सिंध में ग़ुलाम थी आया, जेके कराची समेत सिंध जे ॿियनि इलाइक़नि में विकिया वेंदा हुआ। उन वक़्तु कराची ग़ुलामनि जी ख़रीद ऐं फ़रोख़्त वास्ते हिकु मंडीअ जी हैसियत रखंदी हुई। हर साल सवनि जी तइदाद में ग़ुलाम दरआमद कया वेंदा हुआ, जिन में हिकु हिसो औरतुनि जो बि हूंदो हो। कमांडर कार्लेस जे चवण मूजिबि 1867 ईस्वीअ में लॻभॻि 1500 ग़ुलाम मस्कत ऐं अफ्रीकी सामूंडी किनारे ज़रिए कराची आंदा विया हुआ, जेके बाद में सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में विकिया विया। सिंध में शीदी ग़ुलामनि जी आमद उन वक़्त जी ॻाल्हि आहे जॾहिं ओभर में ग़ुलामनि जो वापारु चोट ते हूंदो हो ऐं उन जे कम में अरब घणो अॻिते हुआ। ओमान जो सुल्तान ज़ंजीबार ते, जेको हाणे तंज़ानिया जो हिसो आहे, अफ्रीका जे ओभर वारे सामूंडी किनारे जे वॾे हिसे ते हुकुमरानी कंदो हो। उन वक़्तु छापा मार दस्ता अफ्रीका खंड जे अंदरूनी ख़तनि मां ॻोठाणनि खे गिरफ़्तार करे आणींदा हुआ ऐं खेनि ज़ंजीबार ॿेट में ग़ुलामनि जी मंडीअ में विकिरो कंदा हुआ। जिते 19वीं सदीअ जे विच धारे 10,000 खां 20,000 ताईं ग़ुलामनि जी ख़रीद ऐं फ़रोख़्त थी। उन करे मोहक़क़नि जे चवण मूजिबि मुमकिन आहे त मौजूदा शीदी नस्ल ईरान ऐं बलोचिस्तान जे सामूंडी किनारे मकरान जे मुख़्तलिफ़ हंधनि खां अंदरि सिंध पहुता हुजनि। रिचर्ड बटन जे लिखत मुताबिक़ उहे ग़ुलाम उन्हनि इलाइक़नि जा रहाकू हुआ जिन खे हाणे कीनिया ऐं तंज़ानिया चयो वञे थो। सिंध में शीदी ग़ुलामनि जी घुर्ज शायदि उन जे करे वधी वई जो टालपुर हुकुमरान बलोच सरदारनि खे जागीर वता करे छॾियूं हुयूं ऐं उहे ऐशो ऐं आराम जा कोॾिया थी पिया। उन वक़्तु सिंध में ग़ुलामनि खां ज़राअत जहिड़ा पैदावारी कम कोन वरिता वेंदा हुआ। टालपुर खेनि घणो करे महिलात जा मुआफ़िज़ या ख़ानगी मुलाज़िम करे रखंदा हुआ। घणा ज़मींदार ऐं वापारी बि पंहिंजे घरनि में खेनि ग़ुलाम करे रखंदा हुआ। उन खां सवाइ जो उन जूं औरतियूं सरतियूं तौर बि रखियूं वेंदियूं हुयूं। अंग्रेज़ मुहक़क़ रिचर्ड बटन जे लिखण मूजिबि शीदी ग़ुलामनि खां घोड़नि जी सार संभाल ऐं आम मज़दूरीअ जो कमु वठण बि आम हो ऐं मुख़्तलिफ़ पेशावर माण्हुनि मिसाल तौरु वाडनि, लोहारनि वग़ैरह जी मददगारनि जे हैसियत सां बि कमु कंदा हुआ। सिंध में कुझु शीदी ग़ुलाम अहिड़ा बि हुआ जेके पंहिंजी ज़हानत, वफ़ादारी ऐं बहादुरी जे करे मालिकनि जा मंज़ूर नज़र बणिजी विया ऐं उन्हनि मुमताज़ हैसियतूं हासिलु कयूं, जिन में होश मोहम्मद उर्फ़ होशू शीदी पिणु हिकु हो। होश मोहम्मद हिकु खानाज़ाद हो, यानी संदसि पैदाइश ऐं परवरिश शाही घराननि में थी हुई। संदसि पीउ हैदराबाद जे हाकिम मीर फ़तेह अली ख़ान टालपुर जे अताद हेठो हो। अहिड़नि ग़ुलामनि खे इज़तदार हैसियत ॾियण लाइ टालपुर खेनि कंबराणी जो लक़ब ॾेई छॾियो हो। कंबर हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जे प्यारे ऐं वफ़ादार ग़ुलाम जो नालो हो, जंहिंखे हिन आज़ादु करे छॾियो हो। उन जी निस्बत सां हिन शीदी नस्ल वारनि ग़ुलामनि में वफ़ादारीअ जो अंसर ॾिसी टालपुर हुकुमराननि खेनि कंबराणी जो लक़ब ॾिनो। सिंधी मुसनिफ़ मोहम्मद सिद्दीक़ मुसाफ़िर शीदी ग़ुलामनि जे बारे में लिखे थो त उहे ग़ुलाम ॻोठनि ऐं ॿेराड़ियुनि में पंहिंजी वसंदी वसाइण ऐं मुआशरती तनज़ीम क़ाइमु करण में कामयाबु थिया। आज़ादु कयल ग़ुलाम खेत मज़दूरनि, ख़ानगी मुलाज़िमनि ऐं हुनरमंद कारीगरनि जे तौर ते रोज़ी कमाइण लॻा। उन नस्ल जा केतिरा ई फ़र्द तालीम हासिलु करे उस्ताद ऐं मुख़्तलिफ़ ऑफ़िसनि में नौकरियुनि में बि आया। सिंध जो नाले वारो अदीब, शाइर ऐं उस्ताद मोहम्मद सिद्दीक़ मुसाफ़िर पिणु उन जी नस्ल मां हो। सिंध में शीदियुनि केतिरियूं ई अफ्रीकी रवायतूं ऐं रस्मूं क़ाइमु रखियूं, जिन में सभिनी में अहम दहल जो तालो आहे, जंहिंखे मगरमान या मेंदू चयो वेंदो आहे। शीदियुनि लाइ मेंदू रुगो नाच ऐं ढेंग टपा ॾियारींदड़ वाॾियो न आहे, बल्कि इहो उन्हनि जे रूह खे छहंदड़ साज़ बि चयो वञे थो। शीदी सिंध में मुख़्तलिफ़ ज़ातियुनि जहिड़ो कंबराणी, ख़ासकेली बलोच ऐं शेख वग़ैरह पिणु सॾाइनि था। हिन नस्ल जी अक्सरियत कराची, बदीन, ख़ैरपुर ऐं हैदराबाद में अॼु बि मौजूदु आहे। सिंध जो शुरमू होशू शीदी नाले वारो फ़नकार मुख़्तियार अली शीदी, मल पहलवान बखर शीदी ऐं मोहम्मद बख़्श शीदी बि हिन क़बीले सां वास्तो रखनि था।
मकराननि खे शीदियुनि में शुमार कयो वेंदो आहे, जेके मकरान जी तरफ़ खां सिंध में आंदा विया हुआ। सिंध में शीदियुनि जी एतिरी अक्सरियत कोन आहे जेका हींअर अमेरिका जहिड़े मुल्क में आहे। उते मशहूरु अदाकार, ॻाइणा, फ़ौज जा सालार, सियासतदान वग़ैरह शीदी आहिनि। उन्हनि ग़ुलामनि जी हाणे अमेरिका में सुधरा मुल्कनि में पंहिंजी हैसियत आहे। अफ्रीका में रहण वारनि कारनि शीदियुनि पंहिंजे ॻिचीअ मां ग़ुलामी जे घटि लाइ फिटो कयो आहे ऐं तरक़ी याफ़्ता क़ौमनि में शुमार थी विया आहिनि। नेल्सन मंडेला जहिड़ा उन्हनि जा अॻुवान आहिनि। अफ्रीका में नस्ल मां ई अमेरिका जो मौजूदा सदर बराक ओबामा आहे। शीदी हींअर किथे बि ग़ुलामी या मजबूर कोन रहिया आहिनि। सिंध में रहंदड़ आज़ादु शेरनि वांगुरु बावकार ज़िंदगी गुज़ारनि था, जिन मां केतिरा ई सरकारी मुलाज़मत में आहिनि। सिंध जो हिकु वॾो शाइर, अदीब, तालीम माहिर नसर नवेज़ मरहूम मोहम्मद सिद्दीक़ मुसाफ़िर पिणु शीदी ख़ानदान मां आहे, जंहिंजो वालिद गुलाब ख़ान ज़ंजिबार मां ग़ुलाम जी हैसियत में पहिरियां मस्कत आयो, जितां ठटे ऐं पोइ मस्कत तौरु टंडे बागे में वञी रहियो ऐं संदसि ख़ानदान में अञा ताईं उते मुक़ीम आहिनि। शीदी हज़रत नूह अलैहिस्सलाम जे ख़ानदान में याफ़िज़ नस्ल जा आहिनि, जेके हिन वक़्तु सिंध समेत दुनिया जे हर हिकु मुल्क में नज़र ईंदा, छाकाणि त हू पंहिंजे मालिक जा वफ़ादार हॾ ॾोखी हुआ, जंहिं करे शीदी ग़ुलाम वॾी शौक़ सां ख़रीद कया वेंदा हुआ। त उमेद आहे त अॼु जी मुख़्तसिर ऐं तारीख़ी मालूमात तव्हां सॼणनि खे ज़रूरु पसंदि आई हूंदी। त वीडियो खे लाइक कयो ऐं जेके बि नवां दोस्त आहिनि उन्हनि सां इहा ई गुज़ारिश आहे त चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कयो। त मिलंदासीं अहिड़ी दिलचस्प हिस्ट्रिकल वीडियो में। तेसिताईं असांखे इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।